नाज़रीन रुख कंदासीं नौशर फ़िरोज़ जो। नौशर फ़िरोज़ जे पीरपाड़े में घर अंदर सिलेंडर धमाके सां फाटी पियो। 2 ॿार ऐं 1 औरत ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिनखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अहम ख़बर आहे, अव्हांखे अपडेट कंदा हलूं त नौशर फ़िरोज़ जे पीरपाड़े में घर अंदर सिलेंडर धमाके सां फाटी पियो आहे। धमाके में 2 ॿार ऐं 1 औरत ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिनखे इस्पताल दाख़िल कयो वियो आहे। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। अफ़सोसनाक ख़बर आहे त नौशर फ़िरोज़ जे पीरपाड़े में घर अंदर सिलेंडर धमाके सां फाटी पियो आहे। 2 ॿार ऐं 1 औरत ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिनखे इस्पताल दाख़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अव्हांखे अपडेट करे रहिया आहियूं त नौशर फ़िरोज़ जे पीरपाड़े में घर अंदर सिलेंडर धमाके सां फाटी पियो आहे, जंहिंमें 2 ॿार ऐं 1 औरत ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिनखे इस्पताल दाख़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं नौशर फ़िरोज़ मां आवाज़ टीवी जे रिपोर्टर ज़ाहिद क़ाइम ख़ानी खां। जी ज़ाहिद, ॿुधाइजो त औरत ऐं 2 ॿारनि जी हालत कीअं आहे? जी बिल्कुल, नौशर फ़िरोज़ शहर के पीरपाड़ा में जो है घर अंदर सिलेंडर फाटी पियो आहे, जंहिं सबबि 1 औरत समेत 2 ॿार जेके आहिनि सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॿुधाए पियो वञे शहरी सलीम राजपूत जे घर में मंझंदि जी मानी जो रदफ़ता जे दौरान जेको आहे ओचितो गैस सिलेंडर में धमाको थियो आहे, जंहिं सबबि रदफ़ता में मसरूफ़ मुस्लिमात फरज़ाना ऐं गाॾी खाधे जे इंतज़ार में वेठल 2 ॿार एहसान ऐं अमरेश जेके आहिनि ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिनखे पाड़े वारनि फौरी तौर ते सिविल अस्पताल नौशर फ़िरोज़ मुंतक़िल कयो आहे। ज़ख़्मी औरत फरज़ाना ऐं अमरेश जेके मुंहुं ऐं एहसन जी जेके टंगूं आहिनि सदीद मुतासिर थियूं आहिनि ऐं हिते जेको आहे वंशवाट न हुजण जे करे, के सहूलियतूं न हुजण जे करे उन्हनि खे जेको आहे हिन वक़्तु हैदराबाद इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ऐं डॉक्टरनि मूजिबि जेको आहे ॿार जा जेके जिस्म आहे उहो तक़रीबन 60 खां 70% जेको आहे सैकड़ो मुतासिर थियो आहे। जी ठीक है, वॾी महिरबानी अव्हांजी ज़ाहिद अपडेट करण लाइ।